नाम है ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए इबरत न्यूज़ सां गॾु असां मौजूदु आहियूं अॼु हुसरी जे भरिसां जेको आहे सो हिन ॻोठ में हिते जेको आहे सो चाइना बर्ड कंपनी आहे जेको चाइना जे आबादगारनि जे हवाले सां सारियुनि जो जेको ॿिज आहे इहो हिकु अहम ॿिज साम्हूं आयो आहे जंहिंमां आबादगारनि खे अहम जेको आहे सो पैदावार मिले थी। उन सिलसिले में हिन कंपनीअ जो जेको हिते ऑफिसर मौजूदु आहे उन सां अचो त गुफ़्तगू कयूं। लेमो जो बीज भाण जी दुकान जो कमु आहे ऐं अॼु हिते SN57 वारा हमरा मूंखे वठी आया आहिनि माशाल्लाह पंहिंजी वैरायटी ॾेखारणु। माशाल्लाह तमामु बहितरीनु वैरायटी आहे जेका चाइनीज़ हिन खे पाण मार्केटिंग पिया कनि ऐं माना ज़रात में हिकिड़ो माना जिदत वारो कमु पिया कनि। माशाल्लाह जेको आहे संग ऐं संग जो साइज़ ॿियनि वैरायटियुनि खां तमामु घणो मुख़्तलिफ़ आहे इहा ऐं तक़रीबन दाणनि जी तादादु 400 जे क़रीब आहे जेका रिसेंटली मूं ॾिठी त उहा तमामु बहितरीनु आहे ऐं ख़ासियत हिन जी इहा आहे त हिन जी जेको विच वारो जेको पन आहे उहो हींअर ताईं बि तव्हां ॾिसी सघो था माना साओ आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त हीअ माना आख़िर ताईं बि हिन में माना दूध जी भराई थींदी ऐं अन्न जेका अॼुकल्ह पाण वटि खस अचे थी उहा शइ हिन में कोन थींदी त हीअ वैरायटी तमामु बहितरीनु आहे। ये असांजो फार्मर आहे असांजी कयूम साहब जंहिं शुनान सीड जो तक़रीबन 10 एकड़ हुयो हुसड़ी में ऐं साईं जी हिन ज़मीन ते असां हींअर आया आहियूं ऐं साईं खां थोरो हिन ॿिज जे बारे में इंट्रोड्यूशन वठंदा कयूम साहब। साईं तव्हांजे साम्हूं माशाल्लाह सुठी वैरायटी आहे ऐं माशाल्लाह संग बि ॾिसो बहितरीनु संग ऐं वज़नदार ऐं को बि हिन में ख़ाली दाणो कोन्हे फंगस बि कोन्हे तव्हांजे साम्हूं माशाल्लाह हिन जो जेको पन बि आहे बिल्कुलु साफ़ु सुथिरो आहे कंहिं बि क़िस्म जो हिन में फंगस या पन वेड़ी का बि न आहे ऐं माशाल्लाह 5 एकड़नि ते लॻल आहे ऐं ज़बरदस्तु ऐं माशाल्लाह ऐं जेॾी महिल कटाई थींदी त इनशाला 120 मण खां एवरेज वधीक खणंदासीं इनशाला। सो महिरबानी कयूम साहब असांजो मेन मक़सदु इहो आहे त आबादार खे फ़ाइदो पए ऐं सुठो तमामु बहितरीनु ॿिज आहे ऐं चाइनीज़ तमामु सुठो प्रोडक्ट खणी आया आहिनि बम्पर क्रॉप खणी आया आहिनि ऐं हीअ इंशाल्लाह तमामु ख़ुशहाली ज़मींदार जी आणे सघे थो। इमदाद चन्ना जूनियर ज़ोनल मैनेजर शुनान सीड। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो अज़ीज़ शोरो आहे ऐं बागवा वेलफेयर हिते ऑर्गेनाइज़ेशन हलायां थो। त हिते असांजे आसपास में काफ़ी अहिड़ा ज़मींदार आहिनि जेके हिन हवाले सां चाइना सीड इस्तेमालु कयो आहे। हिन दफ़े हिन खे काफ़ी प्रॉफिट मिलियो आहे ऐं हिन ॿिज जी ग्रोथ बि सुठी आहे ऐं हारियुनि खे काफ़ी फ़ाइदो थियो आहे। हिन जो जेको अधे पाण खे ॿुधायो पियो त 100 खां मथे जी एवरेज तक़रीबन हिते लथी आहे 110 120 जे आसपास इहा लॻी आहे त हीअ काफ़ी सुठी वैरायटी आहे जंहिंमें माण्हुनि खे सुठा फ़ाइदा रसिया आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं अब्दुल कयूम शोरो बागवा असांखे साईं जिन पहिरीं ई ॿिज ॿुधायो हो हुन जे बारे में त असां एतबार कोन पियो कयो छो जो अक्सर अहिड़ा ॿिज असां लॻाया आहिनि जिन मां जेको ॿुधायो वेंदो आहे उहो निकिरंदो कोन्हे ऐं हीअ ॿिज असां लॻायो माशाल्लाह हिन में फंगस बि कोन्हे ऐं ॿियो जेॾी महिल थ्रेशर लॻे थी त हुन में ख़ाली दाणो कोन थो निकिरे भरपूर दाणो निकिरे थो इन जे करे हिन जो मिक़दार जेको सो पूरो थो लहे ऐं बिल्कुलु असां आज़मायो आहे सुठी शइ आहे ऐं वधीक ॿाहिरनि खे इहो मशवरो ॾींदुसि त हीअ शइ बिला ख़ुशी लॻाए सघनि था आईंदे लाइ महिरबानी। मुंहिंजो नालो आहे इमदाद चन्ना ऐं ज़ोनल मैनेजर आहियां शुनांग सीड कॉर्पोरेशन में। शुनांग सीड जेका एग्रो ट्री जो हिकिड़ी डिपार्टमेंट आहे पहिरियों हिन कंपनी जो नालो एग्रो ट्री आहे ऐं हीअ हिकु चाइनीज़ कंपनी आहे शुनान सीड ऐं हिन जो हाइब्रिड जेको आहे पोएं साल लॉन्च थियो। असां पोएं साल इहो 40 एकड़नि ते लॉन्च कयोसीं ऐं हिन जी पैदावार तमामु सुठी आई रिज़ल्ट तमामु बहितरीनु ऐं हिन खे को बि क़िस्म जी बीमारी या को बि क़िस्म जी अफेक्ट कोन थी ऐं वॾी ॻाल्हि ई लाजिंग बि न पियो करे किरे बि न पियो ऐं हिन जी जेका पैदावार लथी आहे सा मातली में 125 मण बदीन में 133 मण लथी आहे ऐं तंहिंखां पोइ हिते हुसड़ी में 122 मण लथी आहे। हिन जी चाइनीज़ जेका पैदावार आहे 168 132 मण ताईं पावर एवरेज आहे ऐं हीअ माशाल्लाह तमामु बहितरीनु ॿिज आहे ऐं ज़मींदारनि जी सुठी ख़ुशहाली जो हिकु चाइना ऐं पाकिस्तान दोस्त हिकु तमामु सुठो सेटअप ठाहियो आहे जेको असांजे ज़मींदारनि खे भरपूर फ़ाइदो ऐं भरपूर पेस्टिसाइड ऐं भरपूर फर्टिलाइज़र मुहैया कंदी ऐं असां चाइना जो शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे अहिड़े क़िस्म जी पाकिस्तान में सुठी प्रोडक्ट जे लाइ जेको आहे सर्वाइव करे थो। जी नाज़रीन ही पाकिस्तान चीन जे दोस्तीअ जे हिसाब सां पाकिस्तान में अॼुकल्ह जेके मुख़्तलिफ़ जेके सीड जे हवाले सां ही तव्हां ॾिसी सघो था त जेको आहे सो SNS 57 जेको ॿिज आहे इहो सारियुनि जो बहितरीनु ॿिज आहे जंहिंजी जेको आहे हिननि ॿुधाई त पैदावार जेका आहे उहा
125 मण खां 123 मण ताईं जेको लहे थी। हिते हूसड़ी हैदराबाद जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे, हूसड़ी जे इलाइक़े में जेको आहे सो ही साथी दोस्त रिपोर्टर मुख़्तियार वको ॾेखारींदो त ही सारियुनि जो फ़सुलु तव्हां ॾिसी सघो था त हिन जा ही संग जेके आहिनि उहे मज़बूत आहिनि। हिननि खे गर्मी बि जेको आहे सो बर्दाश्त करण जी क़ुवत आहे ऐं ही बहितरीनु आहे। जेको सो चना साहिबु तव्हांखे ॾेखारे थो थी हिन जी एवरेज जेका आहे सो हुन ॿुधायो त तमामु जेको बहितरीनु ही ॿिज तव्हां जेको आहे सो आबादगार इस्तेमालु कंदो त तव्हांखे एवरेज जेको आहे सो हिन सारियुनि जी वधीक मिलंदी। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासि करे इबरत न्यूज़, हूसड़ी, हैदराबाद।